सच्ची साईं सतराम दास साहिब की जय। समझदार तो कोई भी थी सके थो, वो तो हिकिड़ी केवली में समझदार हो दिया जेका मौसम के आधार ते पंहिंजो खाधो बढ़ाए करे रखंदी आहे, बचाए करे रखंदी आहे। दुनिया जा जेतिरा भी जीवन जन्म या जूणियूं आहिनि उहे समझदार सभु आहे। किथे बहितर थींदो किथे न थींदो, समझदार। असां हिकिड़े कुते खे बि ॾिसंदासीं, उनखे बि पतो आहे जेको उन सां प्यार कंदो, जेको उनजी संभाल कंदो, उन जा पेर चुमंदो, ऐं जेको उल्टी नज़र सां ॾिसंदो त हू उनखे ई भौंकंदो। तंहिंजे करे समझदार हर हिकु जीव आहे, पर इंसान समझदार त सभ खां वधीक आहे, पर उन खां वधीक उनजी सद्बुद्धि आहे। हू हमेशा बहितर, चङो ऐं ऊचो थियणु चाहे थो। उनजी तमन्ना हूंदी आहे त मां कुझु हुजां, ऐं न सिर्फ़ उन्ही जी तमन्ना हूंदी आहे, पर जेके बि इंसान आहिनि उन्हनि सभिनी जी तमन्ना हूंदी आहे त इंसान थी आयो आहे त इंसान थी रहे। जेतिरा बि इंसान आहिनि, असां कंहिंखो बि इंसान जे लाइ पुछंदासीं त
त हू चवंदो इंसान थी करे रहे बस। इन करे असां ॾिसंदा आहियूं त असां सभु पंहिंजे नाले सां सुञाता वेंदा आहियूं, जेतिरा बि आहियूं। ऐं जेतिरो नाले सां सुञाता वेंदा आहियूं ओतिरो ई असां नाले जी अहमियत बि रखंदा आहियूं, नाले जो ख्याल बि रखंदा आहियूं। ऐं नाले जो ख्याल बि असां एतिरो ई रखंदा आहियूं जेतिरो पंहिंजो। ऐं हक़ीक़त में नाले में असांजी इंसानियत, असांजी तपस्या, असांजी सोच, असांजी आशीर्वाद, असांजूं उम्मीदूं, असांजूं चाहतूं, असांजी इंसानियत सभु कुझु उन असांजे नाले में भरियल हूंदी आहे। असांजो नालो हिकिड़ी अहिड़ी चीज आहे जंहिंमें हक़ीक़त में तपस्या, चाहत, उम्मीद, इंसानियत, चङाई, ऊंचाई, सत्कर्म, बहितरी सभु कुझु भरियल हूंदो आहे। ऐं इन करे असां नाले खे अहमियत पे ॾींदा आहियूं। जीअं ई ॿार पैदा थींदो आहे, घणो करे पैदा थियण खां अॻु न त पैदा थियण खां बाद में बि असांजे ज़हन में केतिरा ई नाला फिरंदा रहंदा आहिनि। ॿार पैदा थींदो, छा रखंदासीं, कीअं रखंदासीं, असांजे ज़हन में नाला फिरंदा रहंदा आहिनि। ऐं पोइ नालो बि असां सोचे सम्झी बहितर अंदाज सां रखंदासीं। जेकॾहिं पाण रखंदासीं तॾहिं बि ठीकु ठाक रखंदासीं। जेकॾहिं असां कंहिंखां पुछंदा आहियूं, कंहिं संत खां, कंहिं महात्मा खां, कंहिं वॾे खां, कंहिं चङे खां, उनजे पोइतां बि मक़सदु इहो हूंदो आहे त नालो हुजे पर नाले सां गॾु आशीर्वाद भरियल हुजे। तंहिंजे करे असां नालो जेको बि रखंदा आहियूं, कंहिं संत, कंहिं महात्मा, कंहिं देव, कंहिं अवतार, कंहिं सदगुण, कंहिं खूबसूरत नज़ारे, कंहिं वीर, कंहिं धीर, कंहिं बहितर सोच वारे इंसान, कंहिं सत्कर्मी, असां जेको ई नालो रखंदासीं उहो असांजो माना सां भरियल हूंदो, कंहिं न कंहिं गुण सां भरियल हूंदो। ऐं जहिड़ो नालो रखंदा आहियूं, ऐं नालो जेको रखिबो आहे उहो ॿार पाण ते कोन्हे रखंदो, हमेशह नालो असांखे ॿियनि जो ॾिनल आहे। आहियूं असां पाण, पर नालो ई असांजे वास कोन्हे। असां पाण पंहिंजो नालो रखूं या बदिलायूं, असांखे कुझु बि कोन्हे। असांखे नालो ॾिनल कंहिं ॿिए जो आहे। ऐं जंहिं ॾिनो आहे उन केतिरी उमेदूं रखियूं आहिनि। हक़ीक़त में असांजो जेको बि नालो हुजे, असां संसार में कुझु बि न कयूं, कोई असांखे समझ न हुजे, ज्ञान न हुजे, ॼाण न हुजे, पतो न हुजे, कुझु बि न हुजे, असांजो जेको नालो आहे असां सिर्फ़ु उन नाले जहिड़ा थियूं बसि। जेको जेको असांजो नालो आहे असां नाले जी माना कढूं, असां सिर्फ़ु पाण खे उन नाले जहिड़ो बणायूं। ऐं नालो असांखे वरी कमाल जी चीज़ आहे, यादि बि ॾियारियो वेंदो आहे। जेके असां चऊं न असां न थियूं, जेकॾहिं उन नाले जहिड़ो नालो अथसि ओड़ो थी ॾेखारे ओड़ो आहे। ऐं जेकॾहिं उन नाले जहिड़ो कमु न कंदो त चवंदो पाण बि छा नाले खे बि न लॼाए,
नाले के लग जाए आमतौर पर लफ्ज इस्तेमाल करो पर नाले के तो न लग जाए यार, उनके तो ख्वार न कर, उनके तो खराब न कर। असा संसार में कुछ भी न कई, असा सिर्फ ओढ़ाई थी जेड़ो असा जो नालो आहे बस घणो कुछ थी वियो। सब चीजूं असांजे नाले में समायल आहिनि, सभु भरियल आहिनि जेके असां आहियूं। ऐं उहो नालो इन करे छाकाणि त असांजी इंसानियत जी सुञाण आहे, पहचान आहे। यानी जंहिं असांखे नालो ॾिनो आहे या जितां असांखे नालो मिलियो आहे उन असां मुंहिंजो एतिरियूं उमेदूं रखियूं नी असांजो अहिड़ो हुजणु खपे ॿार जेको जनम थी करे आयो आहे, उहो त अहिड़ो थियणु खपे। पोइ जेकॾहिं असां उन उमेदनि ते पूरा उतरंदासीं त पोइ उहा आशीर्वाद, उहा चाहत, उहा उमंग, उहा तमन्ना उहा उनजी पूरी थींदी। ऐं जेकॾहिं असां उन ते पूरा न उतरंदासीं त पोइ कोई असांखे चवे पंहिंजे नाले खे न लॼाए त पोइ उहा के चङाई थोरी थींदी, उहा के लफ़्ज़ चङा थोरी हूंदा, उहा कोई इंसानियत सां धॿो बणिजी वेंदासीं। तंहिंजे करे असां इंसान जेके आहियूं, असां वटि नाले जी अहमियत सिर्फ़ इन करे आहे जीअं असां इंसान बणिजूं, जीअं असां इंसान थी करे रहूं, जीअं असांखे यादि रहे त असां इहे आया आहियूं, अहिड़ा थियण जे लाइ आया आहियूं। छाकाणि पतो न आहे असां केतिरा जनम, केतिरियूं जूणियूं, केतिरा दुख सुख ख़ुशियूं गम इहे सभु भोगे करे आया आहियूं। अलाए केतिरे जन्मनि जो असांजो सर्किल गुज़रियो आहे, पोइ उहो लखनि जन्मनि जो आहे, करोड़नि जन्मनि जो आहे, सवनि जो आहे, हिकु जो अलाए केतिरनि जन्मनि जो असांजो सर्किल आहे। असां कोई 84 लख में जेको चवंदा आहियूं, 84 लख जो इहो मक़सदु थोरे आहे भई कोई 84 लख जूणियूं पोइ का ईंदा। 84 थियण खां बाद इंसान थी आयासीं, भेटकियासीं त वरी 84। तंहिंजे करे पतो न आहे असां केतिरियूं जूणियूं जनम भोगे करे आया आहियूं। तंहिंजे करे जीअं असां इंसान थी करे ईंदा आहियूं, असांखे यादि ॾियारे वेंदा त हाणे इंसान थी रहो, हाणे घणी थी वई, जितां जितां आया वे, जहिड़ा जहिड़ा आया वे, घणो थी वियो, हाणे बसि इंसान थी करे रहो। इहे करे असांखे इंसान बणजण जे लाइ असांखे बणायो वेंदो आहे। इन करे संसार में असां ॾिसंदासीं जेको बि ॿार पैदा थींदो आहे उनखे ॾिसंदासीं कॾहिं थोरो मुस्कुराईंदो आहे, उनजी मुस्कुराहट का उन हिकिड़े जी थोरे हूंदी आहे, उहा मुस्कुराहट सॼे घर जी बणिजी वेंदी आहे। उहा मुस्कुराहट जंहिंजे विच में वेठो रहे, हर को ॾिसी करे उन आकर्षित थींदो आहे, हर को उन खे शिशकाईंदो आहे। हर ॿार ईअं ख़ूबसूरत गुल वांगुरु टिड़ी करे निकिरंदो आहे, पर असल कमाल जी चीज़ आहे असांजी ज़िंदगी उहा ख़ूबसूरत गुल वांगुरु टिड़ियल रही या न रहे, उहा असांजी तहिड़ी बणी या न बणे, असां ज़िंदगी में ओढ़ा रहियासीं या न रहियासीं। इन करे हिकिड़े ॿार जी मुस्कुराहट केतिरी ख़ूबसूरत हूंदी आहे। असां ॾिसंदा आहियूं हिकिड़ो ॿारु हूंदो आहे, उनजा जॾहिं लफ़्ज़ ॿुधंदा आहियूं उहो ॻाल्हाईंदो आहे त भॻल टुटल लफ़्ज़ अहिड़ा ॻाल्हाईंदो आहे जेके के अधका हूंदा, के सॼा हूंदा, के उबता हूंदा, के सुबता हूंदा। असां ॾिसंदासीं उन ॿार जी ख़ूबसूरती एतिरी हूंदी आहे
जो थियण ई खपे त असां उन खे पाण जहिड़ो करूं। असां सिधा लफ़्ज़ ॻाल्हायूं, उनखे सिधो सेखारियूं, सिधे लफ़्ज़ आदि बनायूं, पर बजाए उनखे ठीकु करण जे असां बि उन वांगुरु बगा टुटा लफ़्ज़ ॻाल्हाइण शुरू करे ॾींदा आहियूं। उन जहिड़ो शुरू कंदा आहियूं, जहिड़ो उहा तहिड़ो थियण शुरू थी वेंदा आहियूं। असां ॾिसंदा ॿार कॾहिं कोई खेचल कंदो आहे त अजीब क़िस्म जी खेचल कंदो आहे, कॾहिं वारनि में हथु विझंदो, कॾहिं इन खे विझंदो, कॾहिं जेब में विझंदो, कॾहिं कुझु कंदो, कॾहिं कुझु कंदो। ऐं बजाए असां ॿार खे सिधो करूं, ओड़ियूं खेचलां पाण करणु शुरू थी वेंदा आहियूं, उन जहिड़ा पाण थियणु शुरू थी वेंदा आहियूं। बजाए ॿार खे पाण जहिड़ो करूं, असां सभु ॿार जहिड़ा थी वेंदा आहियूं। जॾहिं ॿार कोई साम्हूं ईंदो आहे, असां लफ़्ज़ बि ओड़ा ॻाल्हाईंदा आहियूं, असां ओड़ा थी वेंदा आहियूं। एसि ताईं जो जॾहिं ॿार खे ॾिसंदा आहियूं त पोइ खुलियल लफ़्ज़ गॾा घोड़ा थियण लाइ बि तयारु थी वेंदा। भई ठीकु आहे, तूं पुठिते वेही, असां कोई गॾा चवे, कोई घोड़ो चवे, कुझु बि चए, ओड़ा बि थी वेंदा आहियूं असां सभु। उसा बि नहीं करे, छाकाणि त ॿार नेचुरल आहे, उहा हक़ीक़त पसंदि आहे, उनजी शुरूआति आहे इंसान थियण जी। असां जेको उन जहिड़ा थींदा आहियूं, मक़सदु असांजी चाहत हूंदी आहे त असां बि पंहिंजो पाण खे इंसानियत सां भरूं, बहितरी सां भरूं, चङाई सां भरूं। असांजी शुरूआति रहंदी आहे, छा असां हे महिल भिटकिया आहियूं, ओड़ा रहिया आहियूं, न रहिया आहियूं, छा कयो आहे। लेकिन असां हक़ीक़त में तहिड़ा थियणु चाहींदा आहियूं, पंहिंजे जीवन खे वरी शुरूआति ॾियणु चाहींदा आहियूं। तंहिंजे करे इंसान जो जनम हक़ीक़त में ख़ूबसूरत जनम आहे, पर अॻिते हली करे असांखे तहिड़ो बणिजणो कीअं आहे, असांखे उहो ॾिसणो आहे। इन करे असां संतनि, महात्माउनि, दरवेशनि जे नाले ते कुझु कंदा आहियूं, उन्हनि खां नालो पुछंदा आहियूं या कुझु रखंदा आहियूं। मुंहिंजे पैदा मक़सदु आहे, नालो त साॻियो ई हूंदो आहे, पर उन नाले में जेका उहा मालिक जी आशीर्वाद या रहमत भरियल हूंदी आहे, उहा उनखे बणाए छॾींदी आहे, उहा उनखे बहितर कंदी आहे। असां ॾिसंदासीं नालो त सभ जो केतिरो सुठो हूंदो आहे। जेकॾहिं असां ॾिसूं, जहिड़ो नालो युधिष्ठिर जो आहे, तहिड़ो दुर्योधन जो आहे। नाले जी माना ॾिसंदासीं, ॿिन्ही जी बराबरि आहे, हिकु जहिड़ी आहे, पर अॼु ताईं युधिष्ठिर सभु नालो रखंदो आहे, लेकिन दुर्योधन खे रखण लाइ थियो तयारु आहे। माना तो असांजी आहे। साॻे नमूने संसार में ॾिसंदासीं, हर धर्म में इंसान जा नाला बहितर हूंदा आहिनि, त पर जेको जेको उन नालनि ते पूरो न उतरियो आहे, उन जा नाला ई इंसान संसार में किथे थी वञे। अहिड़ो नालो ई न हुजे जेको इंसानियत खे लॼाए, पर जे चङो कमु कयो आहे, उनजा नाला वरी वरी रखिया वेंदा आहिनि। बेशक नाले जी का अहमियत न आहे, पोइ बि उहे नाला रखिया वेंदा आहिनि। तंहिंजे करे असां इंसान जेके ई आहियूं, असांखे जेकॾहिं इंसान बणिजणो आहे, त पोइ असां सिर्फ़ु पंहिंजे नाले जी लाज रखूं। असां पंहिंजो वर्ताव सिर्फ़ु पंहिंजे नाले जे हिसाब सां कयूं। असां ॾिसंदासीं, असां पाण हुजूं, असांजो घर हुजे, असांजो परिवार हुजे, असांजो माहौल हुजे, असांजो मुआशिरो हुजे, असांजो समाज हुजे, असांजी इंसानियत हुजे, असां ॾिसंदासीं अॻिते कोई स्वर्ग हुजे न हुजे, लेकिन असां संसार में देवियूं ऐं देवता बणिजी वेंदासीं। घर घर खे असां स्वर्ग बणाए छॾींदासीं, घर घर खे असां ठाहे छॾींदासीं। इंसानियत में असां दोखो तॾहिं खाईंदा आहियूं, दुख तॾहिं ईंदो आहे जॾहिं असां पंहिंजे नाले जो ख़्यालु न कंदा आहियूं। नाले जो ख़्यालु न करणु
हकीकत में कंहिंजी ना उम्मीदुनि ते पूरो न उतरण आहे, कंहिंजी तपस्याउनि खे सफल न करण ॾियण आहे। हकीकत में जंहिं असांखे ॾिनो आहे उन सम्झो कंहिंजी उम्मीदूं रखियूं असां ॾिसंदा आहियूं कंहिं ॿार खे आसीस ॾिबी आहे 100 साल जीए 1000 साल जीए जुगा जुग जींदो ॾेई अलाए छा छा चवंदा आहियूं। हाणे असांखे पतो हूंदो आहे 70 80 90 साल खां पोइ हालत छा हूंदी आहे, जॾहिं दफ़ा मौत खे सॾिबा उहा बि न ईंदी, मौत खे पाण सॾु कबो उहा बि न ईंदी, असां हालत कहिड़ी थींदी आहे। बस 100 साल जी 1000 साल जीए, हाणे 1000 साल जीअण खां पोइ छा हालत थींदसि। पोइ मां हिकिड़े जो पढ़ियो पए उनजी उमिरि घणी, उन त 700 साल लिखी पई, उमिरि 700 साल, पर जंहिं खणी आयसि तो कपा में वेड़े करे खणी आयसि, जेको खणण जहिड़ो बि कोन हो। त मक़सदु चवण जो इन जो मक़सदु इहो न हूंदो आहे असांजी एॾी वॾी उमिरि हुजे, इन जे पोइ मक़सदु इहो हूंदो आहे त शाल तोखां अहिड़ा कर्म थियनि, अहिड़ा अमल थियनि, अहिड़ी तुंहिंजी हालत हुजे जो तुंहिंजो नालो 100,000 सालनि ताईं यादि रखियो वञे, ॻातो वञे, उनजी इज़त ॾिनी वञे, उनखे बहितर कयो वञे। तंहिंजे करे असांजी नाले जी अहमियत हूंदी आहे, ऐं इन करे असां नालो सोचे सम्झी रखंदा आहियूं, माना सां रखंदा आहियूं, बहितर सां रखंदा आहियूं, बग़ैर माना जे असां कोई नालो रखंदा ई न आहियूं। ऐं जेकॾहिं अञा उन में आशीर्वाद भरियल हूंदी आहे त पोइ उहो नालो कमाल जो कमु कंदो आहे। असां भगत साहिब जे जीवन खे ॾिसंदासीं, उनखे नालो साईं खोताराम साहिब ॾिनो ऐं नालो खे भई तूं संसार में रही करे कमल जे गुल वांगुरु मथे रहंदे, तंहिंजे करे कंवर रहंदे, ऐं उन ते पूरो उतरी करे ॾेखारियो। जंहिं बि मौक़े ते आयो हुन पंहिंजो फ़ैसिलो हमेशह बहितर कयो, हमेशह पंहिंजो फ़ैसिलो उहो कयो जे मूं ते काई आंच न अचणु खपे। इन करे उनजे लाइ कुझु नथा चई सघूं कॾहिं बि भई उन कोई ग़लति कमु कयो। असां सचे साईं खे ॾिसंदासीं, उनजो नालो जंहिंजे रूम में सत वसे, ईश्वर अचे, परमात्मा वसे, त हुन पंहिंजो पाण खे त पूरो उतरी ॾेखारियो। जेको जे ईश्वर जेको चाहे उहो थिए, तो सचे साईं जे मुंहं में जो जेको निकिरंदो उहो ओॾी वक़्तु थींदो, पर जेको निकिरंदो उहो साम्हूं वारे जी भलाई लाइ हूंदो। ऐं इन करे हुन पंहिंजे नाले ते पूरो उतरी ॾेखारियो, न सिर्फ़ मुंहं में जो निकिरे जेको उनखे आशीर्वाद ॾे उहो थिए, पर प्रकृति खे बि उन वांगुरु हलाए ॾेखारियो। बाहि हुजे, पाणी हुजे, जेको बि कुझु हुजे, उनखे पंहिंजी मर्ज़ी सां हलायो। किथे पाणी न आहे तो दरिया शाह खे प्रसाद मोकिले छॾियो, ठीकु आहे हिते प्रोग्राम आहे तूं अच, ऐं दरिया उल्टी करे जिते पाणी पहुचे अची, छा कमाल हूंदो। किथे बाहि लॻल हुजे उते प्रसाद मोकिले छॾे, बाहि विसामी वञे, नुक़सान में कोई न थिए, त उन पंहिंजे नाले ते पूरो उतरी करे ॾेखारियो। यानी जेको उन मालिक ईश्वर जा गुण हुया उहे हुन पंहिंजा पूरा करे ॾेखारिया। जेकॾहिं असां नाले ते पूरा उतरंदासीं त ऊचाई खे छुहंदासीं। तंहिंजे करे नालो असां ते बहितर ॻाल्हि हूंदो आहे। असल ॻाल्हि आहे नाले पूरे थियण खां बाद असांजो छा थियो, जॾहिं वियासीं उन वक़्तु असां नाले ते पूरा उतरियासीं या न उतरियासीं। आहियूं असां सभु इंसान, जी हिकिड़ी कहाणी आहे न, हिकिड़ो मंदरु हो, उते जेका संगत हुई हुनखे ख़्यालु जाॻियो भई भॻवान कृष्ण जी हिकिड़ी मूर्ति हुजे, भई बाल कृष्ण जी हुजे, नंढो ॿार हुजे, जे बाल कृष्ण जी हूंदी आहे, त उहो ॾाढो बहितरीनु आर्टिस्ट थियो। उन ॾे विया, असांखे भॻवान जी मूर्ति अहिड़ी ठाहे ॾे बाल कृष्ण जी,
हुनसां अहिड़ी ठाही से ॿार खणी अचो, अहिड़ो को ख़ूबसूरत ॿार जेके ॾिसी करे माण्हू थिया जे भला गुण मूंखे ॾिसण में अचनि, उहो जेको ॿार खणी अचनि उहो रिजेक्ट करे छॾे, जेको खणी अचे चवंदा आहिनि कृष्ण वारो मूंखे गुण लॻे त पोइ कयां। आख़िर हिकिड़ो ॿार खणी आयासीं, उहो ॿार ॾाढो सुठो विहाए करे उन ख़ूबसूरत अहिड़ी बहितरीन मूर्ति ठाही जे जॾहिं मंदर में लॻी त उन मंदर खे 4 चंड लॻाए छॾिया, हर को सिर्फ़ु मूर्ति जो दर्शन करण ईंदो ॾिसंदो। जॾहिं एॾी ख़ूबसूरत मूर्ति ठही त पोइ वरी हिननि खे ख़्यालु आयो भई कृष्ण त पंहिंजी जॻह ते ठीकु आहे, पर कृष्ण खे जंहिं भॻवान बणायो जंहिंजे करे उहो एतिरो वधियो हुयो त कंस, जे कंस न हुजे त कृष्ण खे केरु सुञाणे आहे। इन करे मंदर में कंस बि हुजणु खपे, इन करे कंस जी मूर्ति बि हुजणु खपे। वरी उहो आर्टिस्ट ॾे छड़े कृष्ण आयो हुनजो पर भई कंस ज़रूरी आहे, क्योंकि भॻवान बणायो त कंस हुयो खड़ी कीअं बि, पर बणायो त भॻवान कंस न, इन करे कंस बि हुजणु खपे। त कंस कीअं हूंदो मुंहिंजो हाणे अॻे ॿार ॻोल्हे आया, हाणे वरी कंस जहिड़ो को ॻोल्हे अचो त वरी उनखे ठाहिया कंस जहिड़ो हुजे। हाणे कंस जहिड़ो केरु थिए, जंहिंखे वठी अचनि जेको पकड़े अचनि चवनि कंस जहिड़ो न, कंस जहिड़ो को क्रूर हुजे, क्रोधी हुजे, हुनजो सार हुजे, जलन हुजे, ओड़ो हुजे, तंहिंजे करे कंस जहिड़ो को माण्हू ॻोल्हे अचो। हाणे जेको ॻोल्हे अचनि जहिड़ो अचे सभिनि खे, आख़िर टाइम गुज़रंदो रहियो, आर्टिस्ट बि ॾाढो पोड़ो थी वियो। हिकिड़े ॾींहुं वयसि केतिरनि सालनि खां पोइ, तूं पोड़ो थी वियो पतो न कंहिं महिल मरे, पर अहिड़ो असांखे ॿियो आर्टिस्ट हथ न ईंदो, इन करे कंस तूं बणाए ॾे। ॻोल्हे त तव्हां अचो जहिड़ो बि आहे कोई कंस हथु करो। हे वरी ॻोल्हा शुरू कयूं, हाणे ॻोल्हियूं किथे कंस जहिड़ो को मिले न, जहिड़ो अचे रिजेक्ट करे छॾे। आख़िर सेंट्रल जेल में विया, उते हिननि खे अहिड़ो लॻो हिकिड़ो जीअं कंस वॻो ॾिठूं किरदार, इख़लाक, हली चली खबे कंस मिलनि पियूं, जहिड़ा जहिड़ा हुनजा कम हुया सो हुनखे वठी आया। तो जीअं आया त हिनखे जीअं ॾेखारियूं, आज हा बिल्कुलु इहो जेको आहे कंस जहिड़ो आहे, हुनखे पैरोल ते वठी आया, हुन साम्हूं हुनखे विहाए करे उहो कंस जा सभई जेके जेके गुण हुआ सभु हुन भरे तव्हांजो त जेल में हलियो वियो। पर कंस ने अहिड़ो बनायो जहिड़ो कंस हुजणु खपे। सभु जो क्रूरता, जो जेको अवगुण, दुर्गुण, क्रोध जेको हुयो, साड़ विढ़ण झड़वा सभु भरे हुनमें। जॾहिं मंदर में तस्वीर लॻायूं तो सभिनी कंस खे ॾिसण जे लाइ ईंदा, भई हाणे हिकु पासे कृष्ण हुजे, ॿिए पासे कंस हुजे, ॿई गॾु गॾु हुजनि। कृष्ण खे ॾिसी मुस्कुराईंदो ठहंदो, प्यार सां हर कॾहिं आकर्षित कंदो, वरी कंस तक हिकु खे जेको सार हुंदी अखियुनि में, जलन, क्रोध, ॿिन्ही जो पाण में हर को ॾिसण पियो अचे। तो उन मंदर जो नालो ॿाहिरि फैलियो, जेल में उन ताईं बि पहुतो जेको कंस थियो। त पोइ उन न्याप मोकिलियो, यार कंस जे लाइ तॾहिं थियो त मूंखे वठी हलिया, वे पैरोल ते मूंखे राह कयो हुई। हाणे हिकु दफ़ो वरी पैरोल वधो, मां पंहिंजी मूर्त ॾिसी चालू नी कहिड़ी ठाही आहे, हुनखे जाप मोकिले। त पोइ मंदर वारनि एप्लीकेशन ॾेई करे उनजी वरी जेका आहे हिकिड़ी जी छुटी वरिती। ऐं जॾहिं उहो मंदर में आयो ऐं कंस जी तस्वीर ॾिठे त कंस छा आहे, ऐं साम्हूं वरी कृष्ण जी तस्वीर ॾे, ॿिन्ही खे ॾिठे त हिनजी अखियुनि में जो पाणी अचणु शुरू थी वियो, ही रोइण लॻो। ऐं जॾहिं हिन खां पुछऊं, चए कंस ठीकु आहे त सभिनी ॾिठो, पर जॾहिं कृष्ण खे ॾिठो त मूंखे यादि पियो त हक़ीक़त में जॾहिं कृष्ण मां नंढो ॿार हुउमि तो मूंखे ई वठी आया त खणी, इहो बि मूंखे ई साम्हूं रखी करे कृष्ण जी मूर्ति ठहियल आहे। तंहिंजे करे कृष्ण बि मुंहिंजी ठहियल आहे, कंस बि मुंहिंजी ठहियल आहे, बाक़ी ॿई मूर्तियूं मुंहिंजियूं थी। सो हक़ीक़त में इंसान जॾहिं पैदा थींदो आहे त कृष्ण वांगुरु हूंदो आहे, उहो मरण वार कृष्ण आहे या न, उहा वरी कमाल जी चीज़ हूंदी आहे। छा मरण वक़्तु उहो कंस त न आहे, मरण वक़्तु ॿई उन वक़्तु छा हालत आहे।
ऐं जेको असांखे मरण कृष्ण वांगुरु सेखारे उहो असांजो नालो हूंदो आहे। जेकॾहिं नाले जी लॼ रखंदासीं त असां संसार मुंहिंजो जीते करे हलंदासीं। जेकॾहिं पंहिंजे नाले रखंदासीं त पोइ उहा चङी चीज कोन्हे। तंहिंजे करे असां नाले खे अहमियत लाज़मी ॾियो। असांखे जॾहिं बि खपे असां पंहिंजे नाले खे अहमियत ॾियो। असां उन सचे साईं जे जीवन खे ॾिसंदासीं, भगत साहब जे जीवन खे ॾिसंदासीं, कंहिं संत, कंहिं महात्मा, कंहिं धीर, कंहिं वीर पुरुष खे ॾिसंदासीं, कंहिं ख़ूबसूरत नज़ारे खे ॾिसंदासीं, कंहिं चङी चीज खे ॾिसंदासीं, कंहिं गुण खे ॾिसंदासीं। असांजा नाला सभु इन जे पोइतां फिरंदा आहिनि। कंहिंमें गुण हूंदो, कंहिंमें बहितरी हूंदी, कंहिंमें वीरता हूंदी, कंहिंमें धीरता हूंदी, कंहिंमें संत महात्मा जो नालो हूंदो। उनजा नाला बि इन करे हूंदा आहिनि छाकाणि त उहे इन नाले ते पूरा उतरिया आहिनि पंहिंजी पंहिंजी जॻह ते। जेके पंहिंजे नाले ते पूरा उतरिया आहिनि उहे महान बणिया आहिनि। ऐं इहा उमेद असां सभिनी इंसाननि में जो रखी वई आहे। इहा उमेद असां सभिनी इंसाननि ते आई आहे, ईअं न आहे कंहिं हिक ते आहे। तंहिंजे करे असां पंहिंजो बि ख़्यालु ज़रूरु कयूं, असां पंहिंजी बि सोच ज़रूरु रखूं, असां पंहिंजो पाण खे ॾिसूं ज़रूरु। असां सचे साईं जे जीवन खे ॾिसंदा आहियूं, उहो त हिकिड़ो अद्भुत जीवन आहे। भगत साहब जो जीवन त असांखे संसार जा सभु गुण ॾींदो आहे, पर जॾहिं भगत साहब साईं जे जीवन खे ॾिसंदा आहियूं त हुनजो त ईश्वर त वारो जॾहिं कंहिं मोबाइल खे जो न्यापो मोकिले घुराए वेठे वरी कमाल जी चीज़ हुई। जॾहिं तो भई कयो भाई हज़ारी राम दतिया में दरबार आहे तो जॾहिं साईं जन जो प्रोग्राम पे हलियो भाई हरवद राम आयुसि, चए साईं जेकी अच बसि हाणे साईं पहुतुमि हल्दी भगत में सो आहियूं तव्हांखे मोकिलाइण थी अचो। चए हा ठीकु आहे। जॾहिं घड़ी आराम कयां साईं जो ठीकु आहे आराम कर। ऐं जॾहिं हे वियो तो आराम सां गुज़ारे वियो। जॾहिं साईं जो प्रोग्राम पूरो थियो वेठा रोटी ते त पुछऊं भाई हज़ारी, चए साईं हो त तव्हांखे मोकिलाए वियो गुज़ारे वियो इन करे हो सुम्ही पिया। चए मां चयोमांसि पोइ मिलूं था काॾे वियो, सभिनी रोटी त खाईंदो न बाक़ी बाद में ॾिसूं था जेको बि आहे। सुबुह जो वञी न्यापो ॾे सड़ी अचुसि। ऐं जीअं उहो शख़्स वियो सिर्फ़ु न्यापो ॾिनो, साईं जन छॾींदा पिया थी, हो ॿिए सॾ ते उथी करे हलियो आयो। चएसि मां तव्हांखे मोकिलाए वियुमि, मोकिलाए छॾियो, रोटी जी ॻाल्हि बि छा। हाणे घुम फिर बाक़ी बाद में ॾिसंदासीं, मरण जूं ॻाल्हियूं पोइ कंदासीं। हाणे जेको इंसान एतिरो पंहिंजे जीवन खे बणाए, पंहिंजे रूम में ईश्वरता खे बणाए करे रखे, जेको मुंहं सां चवे उहो उन वक़्तु थिए, उन पंहिंजे नाले खे केतिरो बणाए करे रखियो। जॾहिं भगत साहब खे ॾिसंदा संसार जी काई बि ॻाल्हि कंहिं बि धोखे ॾियण जी कोशिशि कई, फेरण जी कोशिशि कई, कॾहिं लालच में, कॾहिं कंहिं कशिश में, कॾहिं किथे हू कॾहिं बि किथे उभरियो। जीअं बसि उन आशीर्वाद मिली भई कंवल जे गुल वांगुरु संसार में रही करे तोखे मथे रहणो आहे, हुन किथे समझोतो कयो काथे बि। हुन पंहिंजे पाण खे ओड़ो बणाए करे रखियो। साॻे नमूने असांखे बि पंहिंजे पंहिंजे नाले ते तवजा ॾियणी आहे। जॾहिं बि चीज़ अचे नालो असांजे साम्हूं हुजणु खपे। असां जॾहिं पंहिंजे नाले खे साम्हूं रखी करे कोई बि फ़ैसिलो कंदासीं असांखे कोई ग़लति फ़ैसिलो न थींदो। चलो ॾिसो अॼु पाण सभु नंढड़ी जनम जी ख़ुशी में गॾु थियासीं राहुल। ऐं राहुल जी माना सुख ई चैन। जॾहिं मौक़ो अचे पंहिंजो पाण खे ॾिसूं भई सुख चैन सुकून मूंखे आहे, मां ॿिए खे ॾिनो आहे या न ॾिनो आहे, उन फ़ैसिलो कंदासीं पंहिंजो पाण सही थी वियो। त कंहिंसां विड़ी सघंदासीं, कंहिंसां झगड़ो करे सघंदासीं। नाले जी माना सुख या चैन। वैसे घर में ॿाहिरि कंहिंखे सुख ऐं चैन ॾिनो आहे, पंहिंजो पाण खे ॾिसूं या पंहिंजो पाण खे सुख ऐं चैन ॾिनो आहे।
असां सिर्फ़ु पंहिंजो पाण खे ॾिसूं, किथे असां उबता त न थिया आहियूं। हे साम्हूं अमृत वेंदो आहे, अच्छा असांजो जीवन अमृत आहे, कंहिंखे सुख ॾिना आहे, कंहिंजे लाइ ज़हर बणिजी विया, इहो पंहिंजो पाण खे ॾिसूं साईं। जॾहिं बि असां फ़ैसिलो करूं सिर्फ़ु पंहिंजो पाण खे साम्हूं रखूं, भई मुंहिंजा लफ़्ज़ कंहिंखे ज़हर थी करे लॻींदा या कंहिंखे अमृत वांगुरु जीवन ॾींदा, ख़ुशी ॾिए थी। असां जेके बि आहियूं, असां जॾहिं बि पंहिंजे नाले खे अहमियत ॾींदासीं, असांजो घर स्वर्ग बणिजी वेंदो। असांजो नालो हुजे सुनीता, छा असां पंहिंजी नीति मान मर्यादा सां हलूं था या कदे उल्टा कदम असांजा पेर उबता त न थी विया आहिनि? असां थोरो थोरो सिर्फ़ु हिकिड़ो लफ़्ज़ साम्हूं रखूं, असांजो जीवन बदिलजी वेंदो। ऐं नालो असांखे इंसानियत सां भरियल मिलियो आहे, इहो सिर्फ़ु असां इंसाननि में आहे। त जहिड़ा आहियूं असांखे ओड़ो थी ॾेखारिणो आहे, छाकाणि त नालो सॼो पंहिंजो रखियल कोन्हे, असांखे ॿाहिरियों मिलियल आहे। बाक़ी कम असां सभु पाण कंदा आहियूं, जेके बि आहिनि, कोई डिग्री हुजे, कोई कुझु हुजे, कोई पढ़ाई हुजे, कोई कारोबार हुजे, कुझु बि हुजे, असां पाण कंदा आहियूं, जे असां पंहिंजी मर्ज़ी सां कुझु बि कयूं, पर नालो असांजे वास्ते ॻाल्हि कोन्हे, असांखे ॿाहिरियों मिलियल आहे। ऐं जंहिं ॾिनो आहे उन असांखे इंसानियत जी आशीर्वाद सां ॾिनो आहे। तंहिंजे करे नंढड़ी जो नालो मायरा, मायरा यानी गुणनि सां भरियल, ख़ूबसूरती, बहितरी। तंहिंजे करे जीवन में गुण हुजणु खपनि, इख़लाक़ हुजणु खपे, बहितरी हुअणु खपे। ऐं असां इंसान सभु जेके ई आहियूं, असां हक़ीक़त में सभु गुणनि सां भरियल आहियूं। असां मुंहिंजो कोई ग़लति कोन्हे, कोई घटि कोन्हे। जेकॾहिं असां मुंहिंजो अवगुण हुजे न त असांजो नालो ओड़ो हुजे हा। जन गुणनि जे नाले ते अवगुण कया, जन पुण्य जे नाले ते पाप कयो, जे चङाई जे नाले ते मंदाई कई, असां उनजे करण ते ई उन्हनि खे कढी छॾियोसीं। जंहिं जंहिं दोखो कयो आहे संसार में असां ॾिसंदासीं, दुर्योधन आहे, मुंहिंजो नाले युधिष्ठिर वांगुरु साॻियो ई आहे, पर हुन पंहिंजे नाले सां दोखो कयो, इंसानियत सां दोखो कयो। इन करे कोई बि इंसान पंहिंजो नालो दुर्योधन आहे रखंदो कंहिं बि ॿार जो। दुशासन आहे, भई जेको दुष्टनि ते शासन करे, माना दुष्ट अवगुणनि खे ख़तमु करे, पर हुन पाण एतिरा पंहिंजो पाण खे अवगुणनि सां भरियो जे इंसानियत मिली करे हुनखे जान छॾाए छॾी। भई अहिड़ो माण्हू ई न हुजे जेको दुखोबाज़ हुजे, जेको खोट हुजे। ऐं मां कहाणी पे पढ़ी फरून जी। फरून जॾहिं मिस्र जो बादशाह हो, राजा हो, उन सभिनी खे तपाए खयो, सभिनी खे उन एतिरो त ॾुखियो कयो जंहिंजो को अंदाज़ न हो। जेतिरी ॾुखियाई चऊं उहा फरून कई। इन करे अॼु ताईं बि कॾहिं कोई साम्हूं ईंदो आहे, कोई अहिड़ो टिकड़ो अचो यार कोई फरून जी औलाद हले, फरून आहे छा थी, माना उन सभिनी खे एतिरो तपायो। पोइ जॾहिं फरून मोह तो पूरे मुल्क जा जेके बि उमरा हुया, सियाणा हुया, समझदार हुया, जेतिरे बि पहुच वारा इंसान हुया, मिनिस्टर हुया, ज़मींदार हुया, जेके बि हुया सभु गॾु थिया। जेके बि वॾा वॾा माण्हू जेके हुया सभु गॾु थिया। उन चयो त न फरून मोह त सही, मिस्र जी हिस्ट्री में फरून जो नालो लिखूं छा में? पंहिंजो राजा त थियो, बादशाह थियो, पर लिखूं छा में? चङो इंसान लिखूं, ख़राब इंसान लिखूं, ज़ालिम लिखूं, ॾुखियो इंसान लिखूं, इनखे आख़िर लिखूं छा? पोइ हुनजो जेको बहस हलंदो रहियो केतिरा ई ॾींहं, कंहिं कुझु चयो, कंहिं कुझु चयो, कोई चयो इहो बि सही न आहे, कोई चयो हे सही न आहे। आख़िर जंहिं ॻाल्हि ते सभु सहमत थिया, उन्हनि सभिनी हिकिड़ो फ़ैसिलो कयो, यार अहिड़े ॾुखे ऐं ग़लति माण्हू जो नालो मिस्र जी हिस्ट्री में हुजण ई न खपे। असां जहिड़ो बादशाह बि थियो आहे,
इन करे मिस्र जी हिस्ट्री में अॼु ताईं फरून जो नालो ई न आहे, कंहिं सां थियो बि आहे, ख़तमु करे छॾियो, उनखे ॿाहिरि कढी छॾियो। तंहिंजे करे असां जंहिं जंहिं नाले खे लॼायो आहे उहो ॿाहिरि निकिरी वेंदो आहे। नाले खे लॼाइण हिकिड़ो पंहिंजो पाण सां धोखो आहे, वॾनि सां धोखो आहे, खोट आहे, बेईमानी आहे, जे उमेद रखी आहे। ऐं नाले खे सजाइण, जंहिं जंहिं नाले खे सजायो आहे, जेके जेके उतरिया नी, अॼु बि असां जहिड़ो नालो थी तहिड़ा कम करे ॾेखारिया थी। माना उन्ही खे ॾिसी करे असांखे हिकदमि उहो माण्हू यादि हूंदो आहे जेको उन नाले ते पूरो उतरियो आहे, जेको उन ताईं पहुतो आहे। तंहिंजे करे असां सभिनी खे इंसान बणिजी करे रहणो आहे। ऐं अॼु जे दौर में असां गुज़रूं था, असांखे ज्ञान, समझ, ॼाण, अकुल, बुद्धि, उहो सभु कुझु आहे। असां कोई अहिड़ो कोन्हे जंहिंखे समझ ऐं अकुल न हुजे। अॼु जे दौर में हर इंसान ज्ञानी आहे, हर इंसान समझदार आहे। ऐं जंहिं दौर में गुज़रूं था, हक़ीक़त में उहो दौर आहे जंहिं दौर में जेको इंसान ॿिए खे बेवकूफ़ सम्झे थो उहो पाण बेवकूफ़ आहे। हर को एतिरो समझदार आहे। इन करे कंहिंखे बेवकूफ़ बनाइण जी कोशिशि बि न कजे। जेको ॿिए खे बेवकूफ़ बणंदो पाण बेवकूफ़ हूंदो। उन दौर में सभु एतिरा सियाणा ऐं समझदार आहिनि। पर अहिड़े दौर में बि असांखे सुकून ऐं शांती कोन्हे। घर घर में पंहिंजो पाण सां कोन था हलूं। उनजो कारण इहो आहे छाकाणि त असां सभु पंहिंजो पाण खे भुलिजी विया आहियूं। असां सभु पंहिंजो पाण खे विसारे छॾियो आहे। असां सभु ॿियनि खे ॾिसंदा। इन करे असांजो अकुल, बुद्धि, समझ, ॼाण, इंसानियत सभु मारिजी वई आहे। कुझु आहे ई न। जेकॾहिं इंसानियत खे ॾिसंदा आहियूं, पंहिंजो पाण खे ॾिसंदा आहियूं, असां शायदि पंहिंजो पाण खे उल्टो सम्झंदासीं, पंहिंजो पाण खे उबतो ॾिसंदासीं। जॾहिं बि ॾिसंदासीं इन करे ॾिसंदा आहियूं, असां जेको चाहींदा आहियूं उहो असांजो न थींदो आहे। दुनिया जो हर हिकु इंसान चाहींदो आहे मुंहिंजे घर में प्यार हुजे, मोहबत हुजे, मुंहिंजो घर सुकून, शांती, ख़ुशियुनि सां बहके। लेकिन जॾहिं घर में पहुचंदो हालत छा हूंदी आहे? दुनिया जो हर हिकु इंसान चाहींदो आहे मुंहिंजी इज़त, शान, मान हुजे, मुंहिंजो नालो इज़त चङे नमूने वरितो वञे। पर जॾहिं नालो वरितो वेंदो आहे त उन वक़्तु असांखे ॿुधण में छा मिलंदो आहे? तंहिंजे करे उहो सभु इन करे छाकाणि त असां सभु ॿियनि खे चवंदा आहियूं तूं ई थी, तूं ई थी। असां इंसान जी मेन कमी आहे अॼु जे दौर में। जेॾा असां समझदार आहियूं, असां मार सिर्फ़ु उते खाईंदा आहियूं जो असांजी जेका ई एनर्जी आहे उहा ॿियनि खे सम्झाइण में लॻंदी आहे। असां न कोई असां सां ॻाल्हाए, घर में, परिवार में, समाज में कोई सिर्फ़ु ॿुधाइण चाहे, उहो हिकु लफ़्ज़ अञा पूरो ॻाल्हाईंदो बि न, असां विच में रोके करे 22 पंहिंजा ॿुधाए छॾींदासीं, जेके बि आहियूं। छाकाणि त असां सभु ॿिए खे चवंदा तूं ई थी, तूं ई कर, तूं ई कर। उनखे पंहिंजा फर्ज़ असां सभु यादि ॾियारींदा आहियूं, लेकिन पंहिंजा फर्ज़ भुलिजी वेंदा आहियूं त असांजा फर्ज़ छा आहिनि। ऐं नालो असांखे पंहिंजा फर्ज़ यादि ॾियारींदो आहे। नालो असांखे ॿुधाईंदो आहे तव्हां छा हो। जंहिं ॾींहुं असां पंहिंजा फर्ज़ यादि कयासीं, उन ॾींहुं असां देवियूं ऐं देवता बणिजी वेंदासीं। जंहिं प्यार भरी घड़ियुनि में पाण सभु गॾु थियूं, उहो मौक़ो हक़ीक़त में असांखे पंहिंजी इंसानियत यादि ॾियारे थो, पंहिंजे नाले खे, पंहिंजो पाण खे सम्झाए थो। ऐं जंहिं ॾींहुं असां पंहिंजे नाले खे अहमियत ॾिनीसीं, उन ॾींहुं असांजो हिकु घर प्यार ऐं मोहबत सां बहकी उथंदो ऐं असां सुकून, शांती, सुख ऐं समृद्धि खे पाईंदासीं। पर उहो सभु थींदो तॾहिं जॾहिं असां ओड़ा थींदासीं, ओड़ा रहंदासीं। ऐं ओड़ा थींदासीं तॾहिं जॾहिं हर रोज़ कुझु वक़्तु वेही उन सचे साईं जो नाम, ध्यानु, सिमरन कंदासीं। ध्यान जो मक़सदु इहो हूंदो आहे त ध्यान जो मक़सदु आहे त उन सचे साईं जा गुण पंहिंजे जीवन में आणणु, उहे अमल पंहिंजी ज़िंदगी में आणणु।
नाम जो मक़सद आहे उनजी शक्ति खे, उनजी रहमत खे पंहिंजी ज़िंदगी में आणणु। जॾहिं नाम ऐं ध्यानु कंदासीं त उहे असांखे मिलणु शुरू थी वेंदियूं। ऐं असां इंसान हक़ीक़त में नाम ध्यान खे अहमियत घटि ॾींदा आहियूं। असां उनजे बदिले कुझु न कुझु पढ़ी छॾींदा आहियूं। कॾहिं धुनी साहिब पढ़ंदासीं, कॾहिं ॿियो कुझु पढ़ंदासीं। असां कुझु न कुझु पढ़ी छॾींदा आहियूं। असां सम्झंदा आहियूं असां पंहिंजो नेम करे छॾियोसीं। पढ़ण जो मक़सदु आहे उहे असांखे गुण ॿुधाईंदा आहिनि, तव्हां हे कुझु कयो, तव्हां अहिड़ा थियो। जेको उन्हनि कयो असां बि दोहराए छॾियोसीं, बाक़ी पोइ छा थियो, पोइ बसि उते जा खड़ा हूंदासीं, छा कंदासीं। पढ़ण असांखे पंहिंजी इंसानियत यादि ॾियारींदो आहे, तव्हांखे छा थियणु खपे, छा हुजणु खपे। इन करे असां पढ़ी करे ॿुधाए हक़ीक़त में ॻाल्हियुनि जा ॻोठ घणा बणिजी विया आहियूं, ॻाल्हियूं घणियूं कंदा आहियूं, असां में अमल न रहियो आहे। हक़ीक़त में पढ़णु असांखे समझ, ज्ञान, बुद्धि ऐं ॼाण ॾींदो आहे। उनखे पढ़ी करे असां ओड़ा थियूं। असां सिर्फ़ु पढ़ण खे ई पंहिंजो नेम ध्यानु भई धुनी साहिब पढ़ी छॾीसीं, हे पढ़ियोसीं, असां पंहिंजो नेम पूरो करे छॾियोसीं। इहो जेको उन चयो असां बि दोहराए छॾियोसीं, बाक़ी छा कयोसीं। जेको उन चयो असां बि चई छॾियोसीं, ॻाल्हि पूरी थी वई। न, मुंहिंजे गुणनि खे, मुंहिंजी रहमतुनि खे पंहिंजे जीवन में असांखे आणणो आहे, असांखे पंहिंजी ज़िंदगी में आणणो आहे। उनजे लाइ असांजो ध्यानु कयूं, तसवुर कयूं, उनजे नाम जो सिमरन कयूं, जाप कयूं। पढ़ण ज्ञान, समझ, ॼाण ॾींदो आहे, ध्यानु उन्हनि खे असांखे अंदर में आणींदो आहे। ॿिन्ही में इहो फ़र्क़ु आहे। तंहिंजे करे असां नेम ध्यानु उहो कयूं ज़रूर। जीअं असां नेम ध्यानु कंदासीं असांजो जीवन बदिलबो। जीअं असां पढ़ंदासीं तीअं असांखे ज्ञान, समझ ऐं ॼाण मिलंदी, तव्हांखे हे कुझु करणु खपे। असां कुझु बि पढ़ंदासीं, उहो असांखे चवंदा भई मालिक जो सिमरन कयो, जाप कयो, सत्कर्म कयो, सुठा इंसान बणिजो। मालिक जो सिमरन कयो, उन असांखे ॿुधायो, असां साॻा ई दुआ पढ़ी छॾियासीं। मालिक जो सिमरन कयो, जाप कयो, नाम जो जाप कयो, गुणवान थियो, बहितर थियो, हुन तव्हांखे सुख मिलंदा। असां बि साॻो ई दोहराए छॾियोसीं। तंहिंजे करे पढ़णु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, जंहिंमें असांखे रोज़ मिले। पाठ करणु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, जंहिंमें असांखे ॼाण रोज़ मिले, असांखे वरी वरी यादि रहे त इहे चीज़ूं मूंखे करणियूं आहिनि। इन करे असां जेको पाठ बि कंदा आहियूं त साॻे खे असां रोज़ दोहराईंदा आहियूं। उनजो फ़ाइदो इहो त जीअं इहे चीज़ूं मूंखे रोज़ यादि रहनि त मूंखे अहिड़ो थियणो आहे। पर असां उनखे सम्झी करे वेही रहूं, पंहिंजो नेम पूरो करे छॾियो त सभु कुझु, उहा ग़लती असां कॾहिं बि न कयूं। उनजे लाइ असां नेम ध्यानु पंहिंजो ज़रूरु कयूं। उनजे लाइ असां बहितर ज़रूरु थियूं। इहो जेको असांखे रोज़ पाठ ॾिनो वेंदो आहे, हे असां रोज़ कयूं। इन जो मक़सदु असांखे रोज़ यादि रहे त असांखे इहो कुझु थियणो आहे, कुझु करणो आहे। इहा असांखे यादगिरी तौरु आहे। असां जो पंहिंजा नेम पूरा करे छॾियासीं, अहिड़ी ग़लती असां कॾहिं बि न कयूं। नेम पूरे जो मक़सदु आहे असां नेम, ध्यानु, सिमरन रोज़ कयूं। ऐं जंहिं ॾींहुं ध्यानु कंदासीं असां में गुण उहे अंदर में अचणु शुरू थिया, असांजे अमल में शुरू थियणु शुरू थी वेंदा, असांजो जीवन बदिलजणु शुरू थी वेंदो। जेकॾहिं सिर्फ़ु असां पढ़ंदा रहंदासीं, चवंदा रहंदासीं, त पोइ वरी असां ॻाल्हियुनि जा ॻोठ ॿियनि खे एतिरो ॿुधाईंदासीं, पाण एतिरियूं ॻाल्हियूं कंदासीं, अमल में शायदि असां पूरा वरी जॾहिं उतरूं। तंहिंजे करे असां जीवन खे सही राह ॾियूं, बहितर पथ ॾियूं। ऐं उनजे लाइ असां 25 लाज़मी कयूं। नेम, ध्यानु, सिमरन ऐं पाठ, पूजा उहा लाज़मी चीज़ आहे। असांखे रोज़ ज्ञान, समझ, ॼाण मिले। उनजो आदेश, संदेश, निर्देश उहो असांखे ज़रूरु मिले। पर नेम, ध्यानु लाज़मी। ऐं मेन चीज़ असांखे यादि रखणु खपे, पंहिंजे नाले खे साम्हूं रखणु खपे। असां पंहिंजे नाले खे साम्हूं रखी करे जीअं ई फ़ैसिलो कंदासीं, संसार में असां जहिड़ो कोई इंसान ई न हूंदो। असां पंहिंजो पाण एतिरो इंसानियत खे खणंदासीं, पंहिंजो पाण खे ऊचाई ते पहुचाईंदासीं, बहितर ते पहुचाईंदासीं। सच जे प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थियूं। उन्हनि मायरा यानी गुण, इख़लाक़, किरदार, खूबसूरती, बहितरी,
तंहिंजे करे सॼो जीवन जी ख़ूबसूरती गुणनि इख़लाक़ ऐं बहितरी सां हुजणु खपे। सो अॼु जिन शुभ मौक़े ते उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई अल्तजा अरदास ऐं वेनती नंढड़ी सां गॾु मालिक असां सभिनी खे गुणनि, रहमत, इंसानियत ऐं आसीस सां भरे, जीअं असां सभु इंसान मिली करे गुणवान थी पूरे संसार में सही इंसान थी करे रहूं ऐं उन सचे साईं जी रहमत खे सदाई पाईंदा रहूं। सो अॼु इन शुभ घड़ियुनि में परम प्यारे अजित कुमार, रोचलदास तोलवाणी परिवार अथवा सभिनी भाउरनि भेनरुनि उन्हनि सभिनी सॼणनि जन हिन सत्संग जो आयोजन कयो, उनमें कंहिं क़िस्म जी शेवा कई, शामिल थिया। सो तव्हां सभिनी खे राहुल जी नंढड़ी मायरा जे जनम जी ख़ुशी में रचायल अॼु इन शुभ अवसर ते पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब जे तरफां आशीर्वाद, शुभकामनाएं, वाधायूं। मिंटनि जे लाइ